ही हैदराबाद में नौजवाननि मुज़ाहिरो कयो आहे, एहतजाज कयो आहे। इहो शानदार क़दम आहे। असां पंहिंजे ॿारनि सां, नौजवाननि सां गॾु आहियूं, हम आवाज़ आहियूं। ऐं ॻाल्हि इहा आहे त पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो वाहिद इदारो आहे जितां माण्हुनि खे उमेद थी सघे थी ग़रीबनि जे ॿारनि खे त उहे कंहिं पंहिंजे मेरिट सां, पंहिंजे क़ाबिलियत सां पंहिंजी का रेस्पेक्टेबल ज़िंदगी ॾांहुं वधी सघनि। पर ॾहाकनि खां वठी इहे हुकूमतूं नाअहल ऐं करप्ट हुकूमतूं उन्हनि इन इदारे खे अक़रबा परवरी ऐं चोर बाज़ारी में बदिलाए छॾियो आहे। टीएमओ जूं पोस्टूं खपाइनि था, लेक्चर जूं पोस्टूं खपाइनि था, हर शइ खपाइनि था। इन करे जे तव्हां सभु ॾींदव पंजनि माण्हुनि खे नौकरियूं ऐं खपाईंदव बाक़ी बचियल, त पोइ सम्झा लखे नौजवान केॾा वेंदा। इन करे मां सम्झां थो त हीउ जेको सालनि ऐं ॾहाकनि खां हीउ जेको धंधो आहे, इहो मुजरिमाना अमल आहे। ऐं मां तव्हांजे मार्फत ज़रिए सां चवणु चाहियां थो सिंध हुकूमत खे त इहा तव्हांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे त तव्हां पाण खे जमहूरी सॾायो था, हुकूमत सियासी सॾायो था, ऐं तव्हां इदारनि जो इहो हाल कयो वेठा आहियो जो या त अक़रबा परवरी आहे या चोर बाज़ारी आहे। इन करे अॼु असां पंहिंजे नौजवान नस्ल सां इन ॻाल्हि ते हम आवाज़ आहियूं, गॾु बीठा आहियूं त पब्लिक सर्विस कमीशन जे अंदरि मेंबर ऐं चेयरमैन मुक़ररु करण जो वाहिद मयार इहो आहे त अहिड़ा माण्हू मुक़ररु कयो जिन जो पंहिंजो माज़ी बेदाग हुजे, जिन जो सॼो कैरियर बेदाग हुजे, जेके पाण मेरिट ते आया हुजनि ज़िंदगी में, जेके पाण क़ाबिल हुजनि, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि जिन ते माण्हू एतबार करे सघनि। हे जेको लफ़्ज़ मोतबर आहे, इन मतिलबु छा आहे? मोतबर माना क़ाबिल एतबार। तव्हां हिन सॼे इदारे जी बिल्डिंग हेॾी ठाहे तव्हां हिनखे धंधे में बदिलाए छॾियो आहे, त हेसिन जा लखे नौजवान केॾा वेंदा? इन करे असां हिन जी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त पब्लिक सर्विस कमीशन जो शफ़ाफ़ हुजणु, मेरिट ते हुजणु ऐं ट्रांसपेरेंट हुजणु, उनजो इहो असांजो अवलीन मुतालबो आहे। जेके पंहिंजा सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते जेके इल्ज़ाम लॻनि था उनजो सबबु छा आहे? जेको इहो एहतजाज आहे जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सबबु जेका हज़ारे महिनती ऐं पोरे तबिको आहे उन्हनि जे नौजवाननि जे ख्वाबनि, उनजी महिनतूं, उनजे क़ाबिलियतुनि खे जेको सरियाम विकिरो कयो वञे थो ऐं उनजे ख्वाबनि जो क़तल कयो वञे थो, उहो सम्झां थी त उन्हनि जे हक़नि ते धाड़े ख़िलाफ़ हीअ जेका मुसलसिल नाइंसाफ़ियूं आहिनि उनजे लाइ हिन सिर्फ़ु इहा बि एहतजाज कयो वियो आहे, पर मुसलसिल सोशल मीडिया समेत हर शहर में जुदोजहद हले पई। सबबु इहे ॾिसो आहिनि त उहे माण्हू, उहे भोतार, उहे वॾेरा, उहे कमीशन जा मेंबर जिन वटि करप्शन जा पैसा आहिनि, अरबे खरबे रुपया आहिनि, उहे पैसा उन्हनि जा खीसा गरम आहिनि, त उहे पैसनि जे एवज़ उहे नौकरियूं विकिरो जेको आहे ख़रीद कनि था ऐं केतिरनि माण्हुनि खे विकिरो बि कनि था। इहा का ॻाल्हि लिकियल न आहे त हिक खां 4 ग्रेड वारी नौकरियूं हुजनि, इवन जेका पियोन जी नौकरी आहे, जेका माली जी नौकरी आहे, उहा बि विकिरो थिए थी, उनजी पड़ी लॻाई वञे थी, उनजा बि होका ॾिना वञनि था। त जेकियूं बि इवन 16-17 ग्रेड जूं नौकरियूं हुजनि, टीएमओ हुयो, डीएसपी जी नौकरियूं हुयूं, मुख्य आकार जूं नौकरियूं हुयूं, उहे सभु उन्हनि जा रेट लॻाया विया बाक़ाइदे करोड़े रुपया, ऐं माण्हू ॾिना छो त उन वटि करप्शन जो वॾेरनि बोतारनि वटि पैसो आहे, पर उहे माण्हू, उहे नौजवान जेका मिसकिन आहिनि, पोरे तबिके सां तालुक़ रखनि था, उन वटि पैसा न आहिनि। इन करे हू रिटन में त मार्कूं सुठियूं खणनि था, उहे CSS जा एग्ज़ाम हुजनि, उनमें 7 खां 9 पेपरनि में हू पास हुआ ऐं कुझु मार्कुनि जेका रहिजी वञनि था, त उन्हनि खे वरी कमीशन जे पेपर में फेल कयो वञे थो, ऐं उहे नौजवान जेका CSS में कंप्लीट हर पेपर में फेल आहिनि, उन्हनि खे वरी जेका कमीशन में पास कयो वञे थो। त आउं सम्झां थी इहो नाइंसाफ़ी आहे, इहो नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो आहे। इन नाइंसाफ़ी खे हाणे रुकजणु खपे, छो त इहा ई हिकु नंढड़ी उमेद आहे। कमीशन हूअं त सभई इदारा विकल आहिनि, सभी इदारनि खे पीपीए तबाही बर्बाद करे छॾियो आहे। इहो ई इदारो आहे जंहिं मां उमेद हुई नौजवाननि खे, हू महिनत कनि था त असांखे सुभाणे ॿियो किथे न हिन में नौकरी मिलंदी आहे, त उन ते बि ही जेको आहे मुसलसिल 2015 खां ईअं विकिरो कनि पिया ऐं हुनजे हक़नि ते धाड़ो लॻाइनि था। त आउं सम्झां थी इहा नाइंसाफ़ी आहे, इहो ज़ुल्म आहे, ऐं इहा जदोजहद तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं नौजवान जेको आहे हक़नि ते धाड़ो लॻंदो रहंदो। ऐं चवनि पिया त FIR कंदासीं, बाबा सभई नौजवान हज़ारनि तादाद में वेठा आहिनि, तव्हां FIR कटिणी आहे, तव्हां कटियो, पर इहा जदोजहद जारी आहे। अॻियां ज़माने में हिकिड़ो इदारो ठहियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन। हाणे उहो फ्री गुज़िरियल कई ॾहाकनि खां वठी जेका मुसलसल पीपल्स पार्टी गवर्नमेंट रही आहे, हाणे हीअ सिर्फ़ु हिकिड़ा सहूलियतकार कमीशन आहे। ऐं उनजो कमु इहो आहे, इहा हिकिड़ी हिते मंडी लॻल आहे, हिते हर शइ जो हिकिड़ो रेट मुक़ररु आहे, तव्हां उहे पैसा अदा कयो ऐं उहा पंहिंजी नौकरी वठी हलिया वञो। मेरिट का शइ कोन्हे इन में। तव्हांखे FIA जूं रिपोर्टूं मिलंदियूं,
इन में तव्हांखे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट मिलंदी, कोर्टनि जा कई फ़ैसिला मिलंदा 26 ऐं 27 तरमीम खां पहिरियां। ऐं 26 ऐं 27 तरमीम खां पोइ हाणे ईअं आहे त उहे जेके इन जा मरात याफ़्ता आहिनि उन में अनफॉर्चुनेटली असांजा जजिस बि शामिल आहिनि ऐं वक़्तु अचण ते असां उन्हनि जा नाला बि ज़ाहिर कंदासीं त कहिड़ा कहिड़ा माण्हू कहिड़े कहिड़े तरीक़े सां कीअं कीअं उन्हनि मां मरातूं वठनि था पिया ऐं उन्हनि खे फैज़याब कयो थो वञे। उन में असांजा कुझु चारे कोट वारा बि शामिल आहिनि, उन्हनि खे बि एक्सपोज़ कंदासीं। ब्यूरोक्रेट्स, MPAs, MNAs, मिनिस्टर्स ऐं ॿियो जंहिं वटि पैसो आहे उहे सभु जा सभु इन मां फैज़याब थियनि था पिया। इन शइ खे हाणे ख़तमु थियणो पवंदो। असां सम्झूं था त हिकिड़े तरफ़ पिनकी जी सूरत में मंशियात जे ज़रिए जेको नौजवान नसुल खे तबाह कयो थो वञे, ॿियो ही पिनकी आहे जंहिंजे साम्हूं हींअर पाण बीठा आहियूं पिया। इहा पिनकी मेरिट जी लताड़ करे, अकरबा परवरी करे, करप्शन करे ऐं उहे ई नौजवान नसुल खे तबाह करे थी पई। जीअं होॾे पिनकी मंशियात जे ज़रिए करे थी पई, ही मेरिट जी लताड़ करे थी पई। जीअं हुन पिनकी खे गिरफ़्तार कयो वियो आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू थी आहे, तीअं हिन पिनकी खे बि गिरफ़्तार करणो पवंदो जेके बि ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन में, ऐं उन्हनि खे एक्सपोज़ करणो पवंदो जेके उन्हनि जा मरात याफ़्ता आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ बि उहे ई कार्रवाई करणी पवंदी जीअं पिनकी जे ख़िलाफ़ कार्रवाई थी। मुंहिंजो नालो फरमान अली आहे ऐं सिंध जो बाशाउर शागिर्दनि मंझां आहियां। अच्छा, असांजो एहतिजाज सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जेके 70 ॿार पास थिया आहिनि उन्हनि मां अहिड़ो शायदि ई को हुजे जेको CSS 2025 पास करे आयो हुजे। असां टॉप कंदड़ CSS टॉप कंदड़ जा नाला खणूं था जेके सभु PCS में फेल आहिनि। खेमचंद PSP, ज़ीशान शेख पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस, जीवन रबारी PSP, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा अहिड़ा खोड़ शागिर्द आहिनि जेके असां तव्हांखे लिस्ट ॾेई सघूं था CSS में टॉप करे आया आहिनि, हिते सभु जा सभु फेल आहिनि। हिन में मुराद इहा आहे त हीअ जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेका इदारो आहे हिन में इंतिहाई वॾी लेवल जी करप्शन आहे। द लेयर ऑफ करप्शन इज़ सो डीप एंड डीपर कि हाणे उहो असांजे बर्दाश्त खां मथे चढ़ी चुको आहे। अच्छा, एहतिजाज जो पर्पज़ इहो ई आहे त SPSC खे पंहिंजो मामिलो सही करणो पवंदो, CC 2024 जी रिज़ल्ट नल एंड वाइड करणी पवंदी ऐं मेरिटोक्रेसी खे बहाल करणो पवंदो। ऐं असां सां गॾु वुकला बिरादरी जा दोस्त गॾु आहिनि, सिविल सोसाइटी आहे ऐं सिंध जो शऊर आहे जेको पढ़ियल लिखियल आहे, जेको कंहिं FIR वग़ैरह खां कोन थो लॻे। जी, सिंध पब्लिक कमीशन में जेके ही इल्ज़ाम लॻा आहिनि उन ते तव्हां छा था चवणु चाहियो त ही बाज़ारी ऐं ॿियनि खे कया विया आहिनि जेके हुकूमती दूर सां वास्तो रखनि था, उन बाबति तव्हांजो ॾिसो, पब्लिक सर्विस कमीशन जी कारकर्दगी अॼु न पर गुज़िरियल 15 सालनि 18 सालनि खां हिननि जी हुकुमरानी दौरान सवालिया निशान रही आहे। मुसलसिल उम्मीदवार अदालतुनि में ईंदा रहिया आहिनि, हाईकोर्ट जा फ़ैसिला ईंदा रहिया आहिनि त बाबा निज़ाम ट्रांसपेरेंट कयो, पर अदालतुनि जे फ़ैसिलनि जो एतिराम नथो कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी गुज़िरियल साल खां वठी कराची, हैदराबाद ऐं सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन मुसलसिल सॼी सिंध में धरणा आया, मुज़ाहिरा कया त बाबा ही पैसनि ते नौकरियूं खपाइणु बंदि कयो, मेरिट ते नौकरियूं ॾियो, पर हिननि में सुधारो न पियो अचे। उन करे नौजवान पाण निकिता ऐं नौजवाननि इहो महसूसु कयो आहे त हाणे ख़ुदकशियूं करण खां बहितर आहे त असां विढ़ूं हिन निज़ाम जे ख़िलाफ़, रोडनि ते अचूं। इहा ख़ुशाईंदड़ ॻाल्हि आहे, छाकाणि त हीअ असांखे ईंदड़ नसुलनि जी तहफ़ुज़ जी जंग आहे। हीअ उंधाई तरफ़ जेको असांखे पीपुल्स पार्टी जी ज़रदारी माफ़िया वठी पई वञे, जंहिंजे करे तव्हां मुस्तक़बिल में को साइंटिस्ट नज़र नथो अचे, को इरिगेशन जो माहिर नज़र नथो अचे, को वॾो तव्हांखे डॉक्टर नज़र नथो अचे, ज़राइत जो माहिर नज़र नथो अचे, रेवेन्यू जो माहिर नज़र नथो अचे। जेके ॿार ऐं उन्हनि जा जेके माइट किरोड़े रुपया ॾेई नौकरियूं था अचनि त पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि जी तरजीहात आहे त रिकवरी कीअं थियूं। ज़ाहिर 5 करोड़ 10 करोड़ रुपया जॾहिं उहो ॿार ॾेई नौकरीअ में ईंदो त हू चवंदो मां रिकवरी कयां, ऐं जॾहिं हुनजी रिकवरी जी तरजीहात हूंदी त डिलीवर छा कंदो। उन करे अॼु समूरा इदारा जेके आहिनि सिंध जा, तइलीमी इदारो हुजे, सिहत हुजे, रेवेन्यू हुजे, किथे बि तव्हांखे माण्हुनि खे डिलीवर करण लाइ को निज़ाम नज़र नथो अचे। रुश्वत ई रुश्वत आहे, करप्शन ई करप्शन आहे, जंहिंजे करे सिंध सम्झूं था त मुल्क जे ॿियनि 3 सूबनि खां वधीक तबाही तरफ़ वई आहे। अॼु नौजवान मायूस थी वियो आहे, हज़ारे नौजवान माइग्रेशन करे मुल्क छॾे मुल्क खां ॿाहिरि हलिया पिया वञनि। उन करे सिंध यूनाइटेड पार्टी हिननि सां इहो अज़म कयो आहे त जहिड़ी तरह असां बिटे बलदियाती निज़ाम जे ख़िलाफ़ सॼी सिंध खे गॾु कयो, ऐं बिटो बलदियाती निज़ाम ख़तमु करायो, जहिड़े तरीक़े सां ज़ैन शाह जी क़यादत में दरिया बचायो तहरीक जे ज़रिए सॼी सिंध खे गॾु कयोसीं, अहिड़े तरीक़े सां सिंध जे शऊर खे बचाइण लाइ हिन करप्ट पब्लिक सर्विस कमीशन जे इदारे में शफ़ाफ़ियत जे लाइ, हिननि जे एहतिसाब जे लाइ असां तहरीक हलाईंदासीं। रोडनि ते अचिणो पवंदो, शहरनि में अचिणो पवंदो, मज़ाहमत करणी पवंदी, जिदोजहद जारी रहंदी जेसीं ताईं सिंध खे जे हिन शऊर खे तहफ़ुज़ नथो मिले, इहो यकीन नथो मिले त हाणे नौकरियूं मेरिट ते मिलंदियूं, तेसिताईं असांजी तहरीक जारी रहे।